पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल। खबर पई आहे त सालार जी अन्न जी बार जो रही भैया ॾाढो सुठो थियुसि। सालार बि सॼे ॻोठ जूं चोरियूं करायूं। चवंदा आहिनि त हंधु उहो सड़े जाते बाहि ॿरंदी आहे। हाणे सालार जो बि सीनो सड़ंदो हूंदो ऐं बाहि जा मच ॿरंदा हूंदसि मच। इहा ई त असांजी भुल आहे। इहो सालार ॿिब आहे ॿिब। हिकु तीर सां ॿ शिकार करण जो आदी आहे। अदा तुंहिंजी ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई। हा दादोदा, शिकारनि मां कहिड़ी मुराद अथई? दोदा मूंखे बि त सम्झाए त सालार कहिड़ा शिकार कंदो। इहो सालार इन ॿार जो इल्ज़ाम वारिस सां गॾु असां ते बि ॾींदो। इन करे चवां थो त जिते बि पुलिस खे ॾिसो त उतां टारो करे घुमो। पर अदा असांजो ॾोह कहिड़ो असां सालार जी ॿार चोरी कई आहे जो असां पुलिस खां लिकंदा वठूं? हा दादोदा, असांखे चोर हूं छा जो पुलिस खे ॾिसी घिटियूं मटाईंदा वठूं? यार दोदा मेरा बि ऐं ढोलण सही था चवनि। असां छो पुलिस खां वठूं लिकंदा? न बाबा, तव्हां हाणे हीअं कयो, जीअं पुलिस खे ॾिसो टप ॾेई वञी मोबाइल में वेही रहो। कुझु सम्झ खां कमु वठो। सालार इन चोरीअ जो इल्ज़ाम असां मथां आणी सघे थो ऐं असां जेल बि वञी सघूं था। कुझु दिमाग़ मां कमु वठो, सियाणा थियो। त पोइ आख़िर छा कजे? हा दादोदा, पोइ असां भला काॾे वञूं? असांखे भला कंहिं ॿिए पासे वञी रहणो पवंदो छा? न, इन ॻाल्हि जी ज़रूरत न पवंदी। मां रुगो जीजा सां इन मसइले ते ॻाल्हाए अचां, ओतिरे ताईं रुगो तव्हां पुलिस खां एहतियात कजो। बाक़ी हाणे फ़िलहालु हलो त होटल ते हली चांहि पी अचूं। मासाद कर ख़बर अचानक कीअं अचण थियो? अॻु में त तोखे का सिक ई कोन लॻंदी। ॾिस मासी, सांवल जा सवाल ऐं ॿुध सांवल जूं ॻाल्हियूं। मूंखे भला तव्हांजी सिक न लॻंदी त ॿियो कंहिंजी लॻंदी? छो पुट सांवल, इहा बि का ॻाल्हि आहे? आपजा खे छो न असांजी सिक लॻंदी? अमा मां त अञा पुछा थो कयांसि ऐं मासाद सफ़ा चिड़ी थी वञे। सांवल मासा त कुझु ख़्यालु कर, मां चिड़ा नथी, पर तुंहिंजी ॻाल्हियुनि मां ईअं महसूस कयो अथमि त मुंहिंजो अचणु हिते तोखे पसंदि न आहे। मासाद तूं ई ॿुधाए त मां भला छो न चाहींदुसि त तूं हिते अची। पुट हूअं बि मुंहिंजे पेकनि मां कोई ईंदो आहे न त तुंहिंजा तारा ॻाढ़ा थी वेंदा आहिनि। छो नानाणनि सां दिलि न अथई? अमा अजायो तव्हां ॿई नाराज़ न थियो। मां पंहिंजा चयल लफ़्ज़ वापसि थो वठां। इक़रार बि कयां थो त मूंखे नानाणा ॾाढा प्यारा आहिनि। मासा शायदि तूं मथी दिलि सां पियो चवीं। मासात दिलि त हिकिड़ी हूंदी आहे ऐं उन हिकिड़ी दिलि जो कसम खणी थो चवां न त नानाणा मूंखे ॾाढा मिठा हूंदा आहिनि। धयाणीअ धकु मारे या खारे, हाणे सांवल सही थो चवे न। सांवल खे मां बि धाबा ॾींदी आहियां। मासी मासा सांवल मूंखे बि ॾाढो प्यारो आहे, दाबा न ॾींदी कर हिनखे। ठीकु आहे आपदा धीअ। असल में मासी मूंखे कॉलेज जूं मोकलूं हुयूं त मूंखे ॻोठ जी ज़िंदगीअ ते डॉक्यूमेंट्री ठाहिणी हुई, सो मां इन करे आई हुयसि तव्हांजी नंढा वीडियोस ठाहे अपलोड कंदसि। पर सांवल खे मुंहिंजो साथ ॾियणो पवंदो ऐं ॻोठ घुमाइणो पवंदो। हा छो न, सांवल पुट छो न घुमाईंदो तोखे, ज़रूर घुमाईंदो मुंहिंजी आपदा धीअ खे। पर अमा छोकिरी सां गॾु ॻोठ में मां कीअं घुमंदुसि? ईअं ई जीअं तूं अकेलो घुमंदो आहे ॻोठ में। धयाणीअ धकु मारे या खारे, हाणे इहे अटकलूं मां कोन ॿुधंदी मैं। बाख जी का बि ख़बर न आहे पइजी सघी। ख़बर न आहे त दरिया में बुल ॾिनई या झंग जा जानवर चीरे फाड़े खाई वियसि। ख़बर न आहे त काॾे हली वई। अगरि ख़ानज़ादीअ वटि हुजे हा त पोइ किथां न किथां ख़बर ज़रूर पवे हा, न त पाण ई राब्तो करे धमकाए ज़रूर हा। बसि लॻे थो त बाख जो किसो पाक थी वियो। बाक़ी रुगो उन जी लाश जो इंतज़ारु आहे, मन उहो बि मिली पवे। रईस जी बादशाह जो ख़ैरु हुजे बाबा साईं। रईस जी बादशाही लाइ जेके ख़तरा पैदा थियल आहिनि न, उन लाइ तूं अहम हथियार आहीं रबो, तूं अहम हथियार आहीं। रईस मूंखे सभु ख़बर आहे ऐं इन ॻाल्हि जो मूंखे अहसास बि आहे। त पोइ जल्दी ॿुधाए कहिड़ी ख़बर आहे? रईस ख़बर अहम आहे। चनेसर ऐं भोरो जेल मां आज़ाद थी आया आहिनि।
उहो चनेसर ऐं भूरो न, जंहिं लाइ वारस चवंदो हो त चनेसर मुंहिंजी सॼी बाह ऐं भूरो मुंहिंजी खॿी बाह आहिनि। हा रईस, हा उहो ई चनेसर ऐं भूरो। रबू किथे ईअं त नाहे त उन्हनि ई मुंहिंजे अन्न जी ॿार चुराई हुजे। रईस, तव्हांजे मिल्कियत में अख विझण जी ज़रूरत उन्हनि ॿिन्ही खां सवाइ को बि नथो करे सघे। ईअं न? हा रईस, हा। रबू त पोइ जल्दी कर, हाणे ॿध संदरो। चनेसर ऐं भूरो जिते बि मिलनि न, मुहाॾो अटकाए ॾीन। रईस पोइ सम्झ, मुहाॾो अटकिजी वियो, छो त रब कारी कार्ट आहे, जंहिं जिस्म ते अचे कटे फाड़े चीरे छॾे। हा रईस, अॼु खां पोइ चनेसर खे चुरण ई कोन छॾींदासीं। हा रईस, भूरे खे बि भूरी मिटी करे छॾींदासीं। शाबाश शाबाश, वञो वञी चनेसर ऐं भूरे ते वार कयो। ऐं ॿियो तव्हांखे इहो हुकुम आहे त वञो वञी वारिस ख़ान जी ज़मीन ते जेकी बि वण आहिनि न, सभु वढे ज़मीन ठोड़ी करे छॾियो ऐं सभई वण खपाए अचो शहर। असांजो नुक़सानु पोइ पूरो थींदो। रईस, हाणे ई दादर सां मिलां थो, अचो। हाणे ख़बर पवंदी वारिस ख़ान खे, छो त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपजी वेंदो। सुभान अल्लाह, माशाअल्लाह, वाह जो पखी आहे सावर सां गॾु। चनेसर बुरा ॾिसो। हा रेस, बिल्कुलु बिल्कुलु ॾिसूं था। हा रेस, ईअं थो लॻे त अॼु चट ज़मीन ते लही आयो आहे। सच थो चई बुरा, तव्हां हिनखे सुञाणियो था त इहा सावल सां गॾु सुहिणी सूरत केरु आहे? रेस, आहे त सांवल सां गॾु, पर हिन ॻोठ जी नथी लॻे। हिन ॻोठ जी हुजे हा, मां त हुनखे ज़रूरु सुञाणिया। हा रेस, चनेसर सही थो चए, असां नंढा थी वॾा हिन ॻोठ में थिया आहियूं। इहा छोकिरी का शहर जी आहे। हा रेस, मुंहिंजो बि इहो ई अंदाज़ो आहे। त पोइ तव्हां ॿई कन खोले ॿुधी छॾियो। अॼु राति हिन सुहिणी हूर सां वारिस ख़ान फार्म हाउस ते गॾु मानी खाइण थो चाहे। रेस, सम्झी वियासीं। सम्झ त इहो पखी तव्हां वटि पहुतो। असांजी ॾिनल ज़बान ज़रूरु पूरी थींदी रेस। बुरा तोखे त ख़बर आहे, मुसीबत जो ॿियो नालो वारिस ख़ान आहे। जेकॾहिं वसे त वॾ फुड़ो, खड़के त कहर ई कर। माना इहा ॻाल्हि आहे। जी जीजा, इहा ॻाल्हि सोराहना सच आहे। हली इहो इल्ज़ाम तव्हां ते लॻे, पर मूंखे इहो कमु वारिस ख़ान जो थो लॻे। जीजा, मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो हरगिज़ कोन्हे। मां सिर्फ़ु इहो ॿुधाइण आयो आहियां त इन चोरीअ में न मां, न मुंहिंजा ॿाहिरि या मुंहिंजा दोस्त केर बि मुलविस कोन्हे। दोदा पुट,
मूंखे यकीन आहे त तूं सचो आहे, तूं कॾहिं बि कूड़ नाहे ॻाल्हाईंदो। जी जीजा, कूड़ो माण्हू मुनाफ़िक़ थींदो आहे ऐं उन कूड़े माण्हू जी त शिकिल ई फिरी वेंदी आहे। बिल्कुलु सही थो चए पुट, तूं पुलिस जो उल्को न कर, न ई वरी पुलिस खां लिकण जी तव्हांखे का ज़रूरत आहे। मां अञा ज़िंदा वेठी आहियां, मुंहिंजे हूंदे पुलिस कंहिं बि बेगुनाह माण्हूअ खे सोघो नथी करे सघे। बाक़ी वारिस खान खे मां पाणे चवंदसि त ॻोठ में अहिड़ियूं हरकतूं सही न आहिनि जंहिंसां बदमनी वधे। जी जीजा, तव्हांजी महिरबानी। न पुट, तूं घबराए न, हाणे तूं भली वञी सघे थो। महिरबानी। वारिस खान, तूं कोन सुधरंदी, कोन सुधरंदी। मास्टर सालिक तव्हांजो मिट माइट आहे या ही ॻोठ वारा तव्हांजा अज़ीज़ क़रीब आहिनि जो मां उन्हनि ते ज़ुल्म थो कयां? मां हिन ॻोठ में सफ़ा न आहियां भाउ। असल में छा आहे जो मां पर्देदार मर्द आहियां, परायनि मर्दनि खे ॾिसंदो ई न आहियां। न मिटे पत्थर दिल 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 पत्थर दिल। मुंहिंजा ढोलण जाने हाणे त जीजा बि अखियूं फिराए वई आहे। पहिरियां त अम्मा मुंहिंजे प्यार जी कातिल हुई, पर जीजा अम्मा बि हाणे पंहिंजे वाइदनि तां फिरी वई आहे। हुन अॻु मूंखे तोसां परणाइण जा वादा कया हुआ, पर हाणे जीजा जूं फिरियल निगाहूं मुंहिंजे अंदर में तूफ़ान बर्पा कयूं थियूं वधनि। मां पल पल जियां थी त पल पल मरां थी। ढोलण तूं किथे आहीं? अच ढोलण जानी, अच अची पंहिंजी कामोरी सां मिली वञ। अची मिली वञ या मूंखे हिन कोट मां कढी वञ। हाणे त ॼण मां हिन कहिड़ी कोट में पाण खे क़ैदियाणी सम्झां थी। प्यार जे दुश्मननि जे क़ैद मां मूंखे अहिड़े जहान में वठी हल जिथे प्यार जे दुश्मननि जो को नामो निशान ही न हुजे। अच ढोलण जानी, अच। सर दोए भूरे मुंहिंजे हथां मास्तर खे बचाए सुठो नाहे कयो। दादा न, असां तमामु सुठो कयो आहे। तूं इंतकाम जी बाह में अची करे एतिरो अंधो न थी, ॻोठ वारनि सां ज़ुल्म न कर। मास्तर सालिक तव्हांजो मिट माइट आहे या ही ॻोठ वारा तव्हांजा अज़ीज़ क़रीब आहिनि जो मां उन्हनि ते ज़ुल्म थो कयां? ॿुधो त, छा तव्हां ज़ालिम न आहियो? दादा न, शुक्र कर वरी बि असां तोखे नुक़सानु नाहे पहुचायो। जेकॾहिं न मास्तर खे कुझु थिए हा त तूं उतां जहिड़ो न वञी हा। मूंखे सम्झ में नथो अचे त तव्हां मास्तर सालिक ते एतिरा महिरबान छो आहियो। बहितर इहो थियो त मूंसां दादन सां संगत जो हथ वधायो, छो त दादन दुश्मननि जा दंग लताड़े लंघंदो आहे। दादा न, तूं दुश्मन जा दंग लताड़े लंघंदो हूंदे, पर हींअर तूं असांजो दुश्मन आहीं, दुश्मन। आख़िर तव्हांजी मूंसां दुश्मनी कहिड़ी आहे? दादा न, मास्तर स्कूल में सॼे ॻोठ जा ॿार थो पढ़ाए ऐं सभिनी मासूमनि खे इल्म जी रोशनी थो ॾिए, ऐं तूं आहीं मास्तर खे मारे सॼे ॻोठ जे ॿारनि खे इल्म जी रोशनी खां महरूम पियो करी। दादा न, इहा ई त तुंहिंजी ग़लति सोच आहे। दादा न, मास्तर सालिक इल्म जो ॾीओ आहे, ॾीओ, ऐं असां इहो ॾीओ विसाइण कोन ॾींदासीं। असां ॾुआरी भल हुजऊं, पर मास्तर असांजा बचा पढ़ाए असां ते बि अहसान पियो करे, ऐं तूं केरु थींदो आहे उन ते हमिलो करण वारो? मां केरु थींदो आहियां इहो वक़्तु अचण ते तव्हांखे ॿुधाईंदुसि मां। न दादा न, धमकियूं न ॾे।
ये असां चाहियूं हींअर ई तुंहिंजो किसो ख़तमु करे छॾियूं। हा दादा न ॿीहर अहिड़ी भुल कई त सुठो न थींदी। भुल तव्हां था कयो, तव्हां था भुल कयो जो दादन सां टकर था खाओ, छो त दादन दुश्मननि जा दंगल अताड़े लॻंदो आहे। हल हाणे हल, हिन हरकत जो प्लान त मां तव्हां सां ज़रूरु कंदुसि। तोखे इजाज़त आहे दादा न, हाणे थोरो घुमत घुंजलानी। तव्हां छा गुंज लाईंदव मुंहिंजा? तव्हां छा गुंज लाईंदव मुंहिंजा? तव्हां सां हिसाब सरे सरे जो थींदो, यादि रखियो। हल सर असां त दादा सां कूड़ था ॻाल्हायूं, यार मास्तर असांजी अखियुनि में धूड़ विझी वियो। अच त हाणे हलूं। अच्छा जल तू जलाल तू आई भला को ताल तू बीजा बीजा एक्सक्यूज मी तो आगुरो त बची वञा। भाऊ ॻाल्हि त ॿुध, अदा तो भला किथे ईदे खे ॾिठो आहे? ॿुधा त सही, महिरबानी थींदी। न भाऊ न, मां हिन ॻोठ में सफ़ा न आहियां भाउ। असल में छा आहे जो मां पर्देदार मर्द आहियां, परायनि मर्दनि खे ॾिसंदो ई न आहियां। पर्देदार मर्द? अहिड़ो कहिड़ो हुस्न जो भंडार तुंहिंजे बूथ ते लॻल आहे पर्देदार आहे? ख़ैर ठीकु आहे भाऊ, तुंहिंजी महिरबानी। ठीकु आहे पोइ मां वञा नी? हा हा तूं हली पो हली पो। ठीकु आहे दूर पाए। अरे हिन जी लोड सफ़ा ईदे जहिड़ी आहे। हाणे ॻाल्हि ॿुधो, हेॾे 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 बी तर्श छा आहे? ॿुधाए छा आहे? थोरो ॻाल्हि त ॿुध। आहे छा? मूंखे लॻे थो तूं ईदो आहे। एक्सक्यूज मी, सम्झियो छा? ये सम्झियो त हाणे कहिड़ो पर्दो? पंहिंजनि खां पर्दा थोरी कबनि। छा आहे? हा मूंखां लिके पियो अॼु। हा लिकां पियो त तूं मत भरा। छा अहिड़े चमड़ा? हल तोखां मां टिजां थो ॼण। भाॼाई अलाए छो अदा दोदो मुंहिंजे ऐं कामूरी जे मामले में देर थो करे। न ॾाढोलण, तुंहिंजो भाउ देर छो कंदो? तुंहिंजे करे मासी धयाणीअ खे वञी चयाईं ऐं मासी धयाणीअ बुरो भलो बि चयसि ऐं त बि उहो तुंहिंजे करे सठईं। पोइ बि भाॼाई अदा सांवल सां अदा दोदो छो नथो ॻाल्हाए? मां चवंदीमांसि त हू तुंहिंजे करे अदा सांवल सां बि ॻाल्हाईंदो। भाॼाई हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, मूंखे यकीन आहे जेकॾहिं अदा दोदो अदा सांवल सां ॻाल्हाईंदो न त भाॼाई कमु ठही वेंदो। मां चवंदीमांसि त तुंहिंजे करे अदा सांवल सां बि ॻाल्हाईंदो। अदा ढोलण तूं फिक्र न कर, असां तुंहिंजी शादी कराए पोइ सुख जो साहु खणंदासीं। भाॼाई भाॼाई वाइदो? हा अदा वाइदो। वाह अदा मास्तर वाह, वाह जो ठहे। तुंहिंजे इन्हनि हरकतुनि जे करे असां ॾाढा परेशान थी विया आहियूं। अदा दोदा वरी मूं कहिड़ी हरकत कई आहे त मूंखे ॻोल्हे हिते अचे पहुता हो जो मां भॻो पियो वञा? अदा पुछ मेहराब खां ऐं सुल्तान खां त असां तोखे किथे किथे ॻोल्हियो आहे। हादा मास्तर कुझु ख़्याल सां घुम, दुश्मन तुंहिंजी ताड़ में अथई। ॿियो त तूं सालार खान जो बि दुश्मन आहीं। हा मास्तर, सालार सां दुश्मनी कारीगर ते पैर आहे, कुझु सोच। तव्हांजी इहा मर्ज़ी आहे त मां चूड़ी पाए घर वेही रहां, जॾहिं ॿाहिरि निकिरां त पोइ बुरको पाए निकिरां। हाणे असां अॻे ई परेशान आहियूं, अहिड़ियूं ॻाल्हियूं करे असांखे वधीक परेशान न कर। हाणे वे गाॾी ते त हलूं। हादा मास्तर तूं अदा दोदे सां मोटरसाइकिल ते हल, मां ऐं सुल्तान अचूं था पंधि। हा मास्तर तूं तोते सां हल, असां पाण ई अचूं था। हाणे वे गाॾी ते जल्दी त हलूं। ॾिसी छा थो, मेहराब ऐं सुल्तान पाण ईंदा, तूं अच जल्दी कर, वे गाॾी ते हलूं। वॾो वेल कयो अथई अदा। अच हाणे वेह, वेल कयूं। अमा पुछ पंहिंजी प्यारी भाणे जी खां, ॻोठ में घुमण में मज़ो आयुसि? आपदा धीअ कर ख़बर असांजो ॻोठ कीअं लॻी? मासात ॿुधाए न मूंखे। हा मां ॿुधाए न। मासी सच पुछी त मूंखे ॻोठ में ॾाढो मज़ो आयो।
हर तरफ़ सावकी सावक ॻोठ जा रस्ता ऐं ॻोठ जूं बनियूं ऐं ॻोठ जा नज़ारा त मुंहिंजी दिलि में घर करे विया आहिनि। मां सदको थियां पंहिंजी आपदा तां। तूं ख़ुशि थीअं त ॿियो छा खपे मूंखे। आख़िर मुंहिंजी वॾी भेण जी वाहिद निशानी आई। मासात भला का ॿी ख़्वाहिश हुजे तव्हांजी? मां त खोड़ ख़्वाहिशूं आहिनि, तकड़ छा लाइ थो करे? धयाणीअ धकु मारे या खारे अमां सांवल खे ॿुधाए त तुंहिंजूं ॿियूं बि ख़्वाहिशूं पूरियूं कंदो। मासी के ख़्वाहिशूं त अधूरियूं बि रहिजी वेंदियूं आहिनि। मासात मां त तुंहिंजी हर ख़्वाहिश पूरी करण जे लाइ भरपूर ज़ोर लॻाईंदुसि, वधीक तुंहिंजा नसीब। ॿुधाए सांवल खे आबदा त ॿियो तोखे छा घुर्जे? मासी तव्हां सां बि मिली आहियां ऐं मासात सां बि मिली आहियां। बस ख़्वाहिश आहे त कामोरी सां मिलां। मां अॼु ई कामोरी खे घुरायां थो। बस न मासात? बस मासात महिरबानी। हिक ही चूजा हूं, हिक ॿिए जो पाणी बि कछला, मुंहिंजी ख़बर बि हूंदई न मिटे। शेरल शींह आ शींह, ऐं शींह न जॾहिं गजगोड़ कंदो आ त दुश्मन खे लिकण जी जाइ बि हथ न ईंदी। ॾेहवाल वणनि जो छा थियो? बाबा साईं वण वढाए आयो आहियां, बाक़ी थोड़ा बचा आहिनि जिन खे वारिस खान वञी चक हणे। तोसां सॼी संगत गॾु हलंदी ऐं उन्हनि सभिनी जा दुकट कढी छॾींदासीं। किथे तुंहिंजो इशारो मूं तरफ़ त न आहे? जी जामा, मां पंहिंजी बदनसीबी जी ज़िम्मेवारी कंहिंखे थी विझंदसि। पत्थर दिल 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 पत्थर दिल। कामोरी मुझे मन जी रानी, मुझे ख्वाबन जी शहजादी। कामोरी ख़बर न आहे त तूं अलाए छो दम दीदार कराइण बंदि कया अथई। अलाए त छो मिलण लाइ न घुराई थी, न ई किथे मिली थी। मां तोखां सवा बेचैन आहियां। तुंहिंजी जुदाई मुंहिंजो जीव जोरे विधो आहे। मां तोखां सवा रही नथो सघां। कामोरी लॻे थो त कंहिं न कंहिं बहाने मूंखे हवेली ॾांहुं अचिणो पवंदो। पोइ जेको थियो ॾिठो वेंदो। हा रबू, ॾेहवाल वणनि जो छा थियो? बाबा साईं वण वढाए आयो आहियां, बाक़ी थोड़ा बचा आहिनि जिन खे वारिस खान वञी चक हणे। शाबाश रबू शाबाश, तमामु वॾो कमु करे मोटियो आहीं। वारिस खान जा त हाणे लहणा ई फेराए आयो आहीं। बाबा साईं जॾहिं तव्हांजो हुकुम मिलंदो आहे न त सिर त्री ते खणी निकिरंदो आहियां, पोइ नफ़े नुक़सान खे न आहियां ॾिसंदो। हा रईस, वण असां ईअं वढिया ॼण असांजी पंहिंजी मिल्कियत हुजनि। हा रईस, हिकु वण बि कोन छॾियो आहे जो दुश्मन खे छां मिले। हाणे हुन लाइ रुगो उस ई उस आहे। रेस उस बि अहिड़ी तड़ी न निटण उस छॾे आयो आहियांसि। भला रबू ॿी त ॻाल्हि कर, दादन कोन मिलियो छा? रेस घणो ॻोल्हियोमांसि, किथे बि नज़र न आयो। ॿियो त नंबर बि हुनजो बंदि आहे। दादन अॼुकल्ह झको थी वियो आहे, अलाए जे छो। ख़ैर रबू, पर तो जेको कमु कयो आहे न, उहो वारिस खान खे मिटीअ में मिलाइण जे लाइ काफ़ी आहे। वारिस खान खे सालार जी दुश्मनी तमामु महांगी पवंदी।
छो त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपिजी वेंदो। इन जो मतलब त भूरो ऐं चनेसर पंहिंजे सिर तां ततल आहिनि छा, जो मुंहिंजे यार ते हला कई अथनि? हा शेरल, वाकई हुननि खे सिर ततो आहे, तॾहिं त नांगनि जे ॿिरड़नि में हथ था विझनि। मां बि चई आयो हान, इंतज़ार कजो, मां वापसि ईंदुसि। वापसि तूं अकेलो थो रही वेंदे, तोसां सॼी संगत गॾु हलंदी ऐं उन्हनि सभिनी जा दुकट कढी छॾींदासीं। पोइ जेको बि ईंदो वेंदो उहो किरंदो वेंदो। हा दादा न, जेको ईंदो पंहिंजे पेरनि ते वापसि कोन वेंदो। असली गोॾा ई गोॾा चुटींदासीं। गोॾनि खे न, पर हुननि जूं जंघूं धड़नि खां धार खपनि। पूरे चनेसर जूं जंघूं धड़ खां धार थो ॾिसणु चाहियां मां। रुगो इहे कमीणा हिकिड़ो दफ़ो मुंहिंजे साम्हूं अची वञनि, मां उन्हनि जा कंद भञी छॾींदुसि। अदा शिरल, चनेसर ऐं भूरो वॾा चालाक ऐं मकार आहिनि, मकार। मां उन्हनि जी इहा चालाकी ऐं मकारी खाक में मिलाए छॾींदुसि। अदा शिरल, जेकॾहिं असां गॾिजी हमिलो कयूं न त वाजित वॼी वेंदनि। संगत में आहियूं तॾहिं गॾिजी हलंदासीं, न त उन्हनि लाइ त मां अकेलो ई काफ़ी आहियां। शेरल, मां ॼाणा थो तूं बहादुर आहे, पर इन चनेसर भूरे खे सोखे करण लाइ गॾिजी हलणु ज़रूरी आहे। हा दादा न, शेरल बि शींहुं आहे, शींहुं। ऐं शींहुं न जॾहिं गजगोड़ कंदो आहे त शींहं जे दुश्मननि खे लिकण जी जाइ बि न मिलंदी आहे। कामोरी थी उदास छो आहीं? जीजा अम्मा, जॾहिं इंसान जो साथ हुनजो पाछो ई छॾे वञे तो हुन वटि उदासनि खां सिवा कुझु बि न आयो हूंदो। कामोरी धीअ, किथे तुंहिंजो इशारो मूं तरफ़ त न आहे? जीजा अम्मा, मां पंहिंजी बदनसीबी जी ज़िम्मेवारी कंहिंखे ते विझंदसि ऐं हिन निभाग जा इशारा कंहिं तरफ़ कंदसि। बसि जीजा, मुंहिंजो त मुक़दर ई ख़राबु आहे। न कामोरी धीअ न, तुंहिंजो मुक़दर ख़राबु न आहे ऐं न ई वरी तूं निभागी आहे। याड़ियूं त भाग भरियूं हूंदियूं आहिनि ऐं ख़ुशि नसीबनि वटि हूंदियूं आहिनि। ॿीहर अहिड़ियूं ॻाल्हियूं कयई त मां नाराज़ थी वेंदीमांइ। ऐं हा, परचंदीमांइ बि कोन, परचाईंदीअ तॾहिं बि कोन परचंदीमांइ। जीजा, नाराज़ त तूं हाणे बि आहीं। न कामोरी धीअ न, इनखे नाराज़गी न सम्झ। मां जेके तोखे धड़का ॾिना आहिनि न, तुंहिंजे भले जे लाइ ॾिना आहिनि। ॾिस कामोरी धीअ, असां जंहिं समाज में रहंदा आहियूं उन समाज जो भरम असांखे रखिणो पवंदो आहे ऐं पर्देदार औरत सां त रब बि राज़ी हूंदो आहे। जीजा अम्मा, मां तव्हांखे पंहिंजो सभु कुझु सम्झंदी आहियां। ख़ुदा वास्ते मूंखां नाराज़ न थींदा कयो, न त मां जीअर ई मरी वेंदसि। हाणे इहे बेकार ॻाल्हियूं न कर। हाणे ईअं कर, पंहिंजी जीजा जे लाइ भली हिकिड़ी कड़क चांहि ठाहे खणी आ ऐं पंहिंजे लाइ बि दही न, हाणे खणी खिल बि खिल। मुस्कुराईंदी वञी चांहि ठाहे खणी आ ऐं मुस्कुराईंदी मोट। जीजा, मां ठाहे थी चाची। मुस्कुराए ॾेखार मूंखे। खिलंदी वञ ऐं खिलंदी चांहि ठाहे खणी आ। खिल न, दिल सां खिल। शाबाश मुंहिंजी सतोरी। अल्लाह कंदो कॾहिं अख में ॻोढ़ो न ईंदई, सदाईं मुस्कुराईंदी रहंदी, ईअं ई खिलंदी रहंदी। रब्बुल आलमीन वॾी ॼमार ॾेई। चवंदा आहिनि त इंसान खे प्यार हिकु दफ़ो थींदो आहे ऐं उहो हिकु दफ़ो वारो प्यार त मूंखे हुस्न सां हुयो ऐं ॿियो दफ़ो
छा थी वियो आहे? छा मां उनखे बि प्यार जो नालो ॾेई थो सघां? छा ईअं करण सां मां हुस्न खे विसारे छॾींदुसि? न न, ईअं नथो थी सघे। मां साह खणण त विसारे थो सघां, पर पंहिंजी हुस्न खे कॾहिं बि विसारे नथो सघां। हुस्न खे विसारियुमि त ॼण पंहिंजो पाण खे विसारे छॾियुमि। हलो रईस। हा दादा न, किथे आई? रईस दुश्मन जी ताड़ में आहियां। दादा न, तूं न रुगो दुश्मन जो कुझु बिगाड़ी पियो, न वरी मूंखे मुंहुं ॾेखारण अची पियो। ख़बर न आहे किथे डिॼी लिकी त न वियो आहीं? रईस दादन खे अहिड़ा ताना न हण। हिन खां बहितर आहे त दादन खे पंहिंजे हथनि सां मारे छॾ, बाक़ी बुज़दिली जी छाप न हण। त पोइ ॿुधाए त दुश्मन खे कॾहिं चट कंदे? दादा हाणे मूं वटि एतिरो टाइम न आहे। रईस असां दुश्मन जे वेझो पहुता आहियूं। दादन ओ दादन, दुश्मन वॾो चालाक अथव, चालाक। इहो वेझे ऐं परे जी ॻाल्हि मूंसां न कयो। बस दुश्मन खे भड़काए मूंखे या त फोन कर या अची पाण रूबरू मूंखे या ख़ुशख़बरी ॿुधाए। रईस दादन यारनि सां गॾु दुश्मन खे जल्द सोघो करण वारो आहे, छो त दादन दुश्मननि जा दंगल लताड़े लॻंदो आहे। ओ दादन, ये बस बहादुरीअ वारा जज़्बा ॾेखार, बहादुरीअ वारा जज़्बा। ऐं जल्द मास्टर सालक खे फटकाए मूंखे ख़ुशख़बरी ॿुधाए। रईस मास्टर सालिक सां गॾु ॿियनि खे बि सड़े ईंदुसि। दादन जल्दी कर, मोट कर, छो त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपजी वेंदो। ठीकु आहे रईस। पत्थर दिल, पत्थर दिल, पत्थर दिल, पत्थर दिल।